अस्सलाम वालेकुम दोस्तों। हिन वक़्तु मां जेको आहे सो थर में मौजूदु आहियां। थर पार्कर जंहिंखे चइजे। असां डीपलो को अंदरि आया आहियूं। हिकिड़ो ॻोठु आहे। हिन ॻोठ जो नालो साईं छा तव्हां ॿुधायो? ही कुझु दोस्त वेठा आहिनि गॾिजी मां विया। भला हिन ॻोठ जो नालो हाणे ॿुधायो? हमीद वेरी। हमीद वेरी हिन ॻोठ जो नालो आहे। ही दोस्त उते मौजूदु आहिनि ऐं तमामु वॾा ख़ुशि आहिनि। इन जे बावजूदि अलाह जो शुक्र था अदा कनि त जेको आहे सो हिते FRDP जेको हिते वाटर जो बंदोबस्तु कयो आहे, जंहिंमें जेको आहे सो हिन दोस्तनि खे जेको आहे पाणी बि मिले पियो, हिननि जे जानवरनि खे बि, ऐं हीअ तमामु ख़ुशि आहिनि। अलाह ख़ुशि कंदो तव्हांखे। असां हे जेकी जीप आहे हिन ज़रिए हिते आया आहियूं। को रस्तो ॿियो कोन हो, हिन ज़रिए असां हिते पहुतासीं। मुंहिंजे पोयां हीअ तव्हां ॻोठु ॾिसी रहिया आहियो। उहो हिकिड़ो ॻोठु नज़र ईंदो हूंदो। हिन में माण्हू रहनि था, मज़े जी ज़िंदगी पिया गुज़ारनि, ख़ुशि आहिनि। ऐं असां अंदरि बि हलूं था हेॾे। ऐं हिन पासे ॾे जेको आहे सो सब्ज़ी थिए पई। ऐं हीअ हिते हिननि जो वॾो बंदोबस्तु आहे पाणी जो। हीअ सोलर सिस्टम लॻल आहे हिते। हेॾा ॾिसो पिया त तमामु वॾो मज़ो अचे थो पियो हिते। बाबा पाणी बाक़ाइदे अचे थो, ॾिसो था। हा 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 ॾिसो था। ऐं हीअ जेको आहे असां हिते घुमूं पिया। हिनखे चवनि था थर थुहर ओ घर झूपड़ा ॿारनि जनी जो बूर राति बि मुंहिंजे रूह सॼण पंहिंजा सारिया। हीअ हिते दोस्त वेठो आहे थियो। हे त नालो छा आहे तव्हांजो? मुंहिंजो नालो अखो साईं। अखो नालो अखो आहे। ऐं बाक़ाइदे अखो माना हिकिड़ो पीउ माउ जो दादलो, प्यारो पीउ माउ जो दादलो अखो असां वटि मौजूदु आहे। पोइ हिते फसल कयो आहे। ऐं फसल में जेको आहे सो सब्ज़ी कहिड़ी कहिड़ी थिए हिते? मिया आहिनि, वाङण आहिनि, तूरियूं आहिनि, तूरियूं, चांहि आहिनि। चाहियां माना बसि इन में तव्हांजो गुज़ारो थी थो वञे न सब्ज़ी जो फ़िलहालु? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। बरसाति खां पोइ ॾिसो था त थर में हिते वॾी सावक थी वई आहे। हीअ दोस्त बि कुझु हिते असां सां गॾु बीठा आहिनि। हीअ चाचो हिते वेठो आहे। चाचा नालो छा आहे? घनश्याम। जी घनश्याम असां सां गॾु मौजूदु आहे। तव्हांजो नालो? चमन। चमन। चमन या चमण? चमन। चमन। हाय हाय चमन। चमन साईं। चमन माना हिकिड़ो ज़बरदस्त हिन जी मान्या ज़बरदस्त थिए थी। चमन में तेरे चमन में आए हैं हम बाहर बन के। माना हिकिड़ी जेको आहे हिकिड़ो इलाइक़ो हिकिड़ो छाया हे साईं हिंदाणा। असीं हिनखे हिंदाणो चऊं ऐं छांयो चओ। छांयो त सिंधीअ में छांयो चइबो आहे। त इहो आहे ही बाजरे जा संग बि थिया आहिनि मुंहिंजे पोयां। ऐं हिते तमामु ज़बरदस्त ही फुटी जो वणु हिकिड़ी आहे। फुटी 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 हेॾे घोटकी साइड ते ॾाढियूं थियनि। हेॾे जेको थर आहे न बसर जो आहे। ही नंढिड़ो ॾिसो न केतिरो बिजड़ो लॻल आहे। हेतिरो इन में बि यार दोस्त ख़ुशि लॻा पिया। अरे वाह हे बसर जो बिज अथसि। अलाह साईं आबाद कंदो तव्हांखे, ख़ुशि हुजो। हिते ॾिसो न हीअ जेके दोस्त मदद करण था अचनि, इहे माना को रंग नसल न ॾिसंदा आहिनि। बसि जंहिंखे ज़रूरत आहे उनखे शइ मिली वेंदी हा न दोस्तो? हा तव्हां ख़ुशि आहियो न? हीअ जेको वाटर टैंक लॻो आहे हिते, साईं खूह जेके आहिनि न हुन में छिकणी वॾी मुसीबत आहे। हाणे राति जो टाइम आहे, को जानवर किरी पए हुन में, हिकु त 100 फुट हेठि आहे, ख़बर ई न पवंदी कुतो किरियो, ॿिलो किरियो, को जंग जो को सेव किरियो, इहा ख़बर न पवंदी न साईं। इंसानु आहे न, त इंसान खे साफ़ सुथरी शइ घुरिजे। जेके साम्हूं हे पैक थियल आहे बाक़ाइदे हिते। दोस्तनि असांजा वॾी हिते मदद कई आहे माण्हुनि जी। अलाह साईं हिननि खे आबाद कंदो। हे जंहिंजो मां शर्ट पाती वरिता थो लोगो हणी थो वरिता दोस्तनि जो। हिननि जा शुक्रगुज़ार आहियूं। असांखे बि हिननि वॾो एज़ाज़ बख़्शियो जो असां बि थर जो दीदार कयोसीं। न त असां त रुॻो ॻाईंदा हुआसीं थर थूअर घर झूपड़ा ॿारनि जनी जो ॿूर। पोइ असां अची हिते पहुता आहियूं ऐं असीं हिते घुमूं पिया। हीअ सोराब मूंसां गॾु आयो आहे। हे सोराब ॾिसो पिया हे बाक़ाइदे
हीअं बीहो हीअं हा बैकग्राउंड बि हिते सोराब जो कुझु रंग नज़र नथो अचे हीअं बीहो त हे बैकग्राउंड हीअं अचो न हेॾो ॿुधो साईं हे हा जी असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं FRDP जे हिन सोलर पावर्ड वाटर वेल वटि हा ऐं पाणी जीअं त ख़बर आहे तव्हांखे पाणी ज़िंदगी आहे ऐं अहिड़े इलाइक़े में जेको तमामु परे हिकिड़ो ॾोराहो इलाइक़ो आहे थर जो जिते असां हमीद जी वेरी ॻोठ में आहियूं हमीद जी वेरी वेरी इनखे थरी ज़बान में खूह खे चइबो आहे खूह खे वेरी चवंदा पर असांजी साइड वरी वेरी चवनि हुनखे जेको बदिलो वठे हा जीअं वतन जा वेरी वतन जा वेरी वतन जा वेरी असां ॻोल्हे असां वरी ईअं हा हा पर हिते खूह खे चवंदा आहियो अमी खूह खे चवंदा आहिनि वेरी हिते ई दोस्त वेठा आहिनि सरा भई जेको आहे खूह खे अमी वेरी चओ अवां खूह खे वेरी था चओ असां वरी वेरी हुनखे चऊं जेको बदिलो वठिणो हुजे ॿाहिरि वेरी आहे असांजो हिनखे बदिलो वठिणो आहे जेके वतन आहे वेरी पर हे खूह खे वेरी चवंदा आहिनि हा हा ख़ुशियूं जो यार तव्हां हिते वेठा आहियो आबाद कयूं अलाह जी ज़मीन आहे ऐं इहे जेको आहे सो भिट अलाह जा आहिनि हेॾी जेकी सावक ते थी आहे इहो इंसानु नथो करे सघे साईं जेकी थर में सावक थी आहे अलाह खां सवा कंहिंखे ज़रूरत ई न आहे असीं अलाह से कई आहे पोइ हिते जेको भेनर वेठियूं आहिनि असांजियूं अलाह इन्हनि खे बि सिहत ॾे वीचारियूं हमेशह ॾुखनि में रहियूं आहिनि अलाह से हिननि जा ॾुख ख़तमु कंदो मौला साईं ख़ुशियूं जो दोस्तो